मुल्क में कोरोना वधीक 40 ॼणनि जूं हयातियूं गिड़काए वियो। मौतुनि जो अंग वधी 526 थी वियो। 22,550 ॼणनि खे वायरस जी तस्दीक थी चुकी। 6,217 ॼणा कोरोना जो मुक़ाबिलो कंदे सेहतियाब थी विया। शादीअ जो आसरो ॾेई 1.5 साल ताईं लज लुटींदो रहियो। घोटकीअ में नौजवान खिलाफ नारी थाने पहुची वई। लतीफाबाद मोहल्ले जी रवासण नारी शकीला मसीह इल्जाम हवां त शहर जे रवासी नौजवान राणा अली असगर खेसि शादीअ जो वाइदो करे दोस्ती रखी नाजायज़ लाॻापिया रखिया। फैसलाबाद में औरत पंहिंजे प्रेमीअ सां गॾिजी मुड़ुस खे क़त्ल करे छॾियो। पुलिस मुताबिक़ 8 ॾींहं अॻु औरत मुड़ुस खे क़त्ल कराए लाश बनीअ में दफ़नाए छॾियो हो। पुलिस जो चवणु आहे त औरत ऐं संदसि प्रेमीअ खे गिरफ़्तार कयो वियो आहे। सिज सवालेज़ीअ तां लही आयो। सिंध में अॼु ऐं सुभाणे सख़्त गर्मी रहंदी। मौसमियात खातो। ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट